नसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। बयान हलियो पे ईमान जे शोबन जो ऐं उन में क़यामत जे ॾींहुं जे ते ईमान आणणु, मरण खां पोइ ज़िंदा थियणु, इन ते ईमान आणणु, इन जो बयानु हलियो पे। ऐं इन ई शोबे में इहे शयूं बि दाख़िल आहिनि त बास नुशूर, हिसाब, मीज़ान ऐं पुल सिरात, इन्हनि सभिनी ते जेको त ईमान आणणु। बास ऐं नुशूर जो मतिलबु इहो आहे त वरी ज़िंदा थियणु, ऐं नुशूर जो मतिलबु बि इहो ई आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जेको त उथारींदो। क़ुरान पाक में इहे अल्फाज़ आया आहिनि। अहिड़े तरीक़े सां हिसाब ऐं मीज़ान जो मतिलबु साइमी आहे, जंहिंजे अंदरि जेको आहे सो आमाल तुरंदा। ऐं पुल सिरात इहा यानी दोज़ख जे मथां हिकिड़ी पुल आहे, जंहिंजे हुन पासे जेको त जन्नत आहे। त इहे जेतिरियूं बि इहे शयूं आहिनि, इन्हनि सभिनी ते ईमान आणणु इहो ईमान जो हिकिड़ो हिसो आहे। इन खां सवाइ ईमान मुकमल नथो थिए। ऐं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जा जेके दलाइल आहिनि, इन में क़ुरान पाक में भरियल आहिनि। क़ुरान पाक इन्हनि दलाइल सां भरियो पियो आहे। मसलन सूरह यासीन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वज़रब लना मसलन वनसिय ख़ल्क़ह क़ाल मन युह्यिल इज़ाम वहिय रमीम। त असांजे लाइ मिसाल बयानु करे थो ऐं पंहिंजे पैदाइश खे विसारे वेठो आहे। चए थो त हीअ जेके यानी ॻरियल हॾियूं आहिनि, सड़ियल सड़ी वञी ॻरी वियूं ऐं उन्हनि जो जेको पाउडर थी वियो, इहे जेके सड़ियल ॻरियल हॾियूं आहिनि, इन्हनि में जान केरु विझंदो? ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां इन्हनि खे चओ त उहो ई इन्हनि खे ज़िंदा कंदो जंहिं हिन खे पहिरीं दफ़ा पैदा कयो। उहो हर तरह सां पैदा करणु ॼाणे थो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन सूरह यासीन में ये क़ालू या वैलना मम बअसना मिन मरक़दिना हाज़ा, चवंदा जेॾीमहिल क़बरुनि मां उथंदा त चवंदा त असांजी ख़राबी जो असांखे कंहिं उथारियो असांजे निंड जी जॻह मां। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमाए थो वनुफ़िख़ फ़िस्सूर, सूर में फूक ॾिनी वेंदी, पोइ सभु जा सभु जीअरा थी करे पंहिंजे क़बरुनि मां खड़ा थी पवंदा। अहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ आयतूं आहिनि, तमामु घणियूं आयतूं आहिनि, जिन खे हिते पूरे तरीक़े सां बयानु कोन थो करे सघिजे तिवालत जे ख़ौफ़ खां। हासिल इहो त अहले सुन्नत वल जमात यानी मरण खां पोइ ज़िंदा थी ऐं उथणु, क़बरुनि मां उथणु, इन्हनि सभिनी ते ईमान आणीनि था। ऐं उन खां पोइ जेके कुझु मराहिल ॿुधाया विया आहिनि, उन्हनि सभिनी ते जेको त ईमान आणीनि था। अहिड़े तरीक़े सां जेको आहे इन सिलसिले में आहे त क़यामत जे मैदान में हिसाब थियणो आहे। क़यामत जे मैदान में हिसाब थियणो आहे, इहो बरहक़ आहे। हिसाब ते ईमान आणणु ज़रूरी आहे ऐं हिसाब ज़रूरु थींदो। इन खां गाफ़िल न थियणु घुरिजे। हिते दुनिया में असल में छा आहे जो हर माण्हू मुख़्तलिफ़ ज़िंदगीअ जे दौरनि मां गुज़रंदे आख़िर में मौत जी हिकिड़ी चाढ़ी आहे, उन ते चढ़णो आहे, हर माण्हूअ खे चढ़णो आहे। उन खां पोइ वरी जेॾीमहिल उनखे दफ़न कयो थो वञे क़बर में, यानी ज़रूरी कोन्हे या क़बर सिर्फ़ु इन जो नालो कोन्हे जेका असां सम्झूं था क़बर, यानी हिकिड़ी खॾ आहे, वरी उन जे मथां हिकिड़ो मिटीअ जो दड़ो आहे, इहो त असां था सम्झूं क़बर। क़बर असल में चइजे थो मरण खां पोइ इंसान जंहिं बि हालत में आहे उहा क़बर आहे। बाज़ माण्हुनि खे समुंड में जेके माण्हू मरी वञनि था जहाज़नि में, उन्हनि खे उते ई जेको सो गुस्ल ॾेई कफ़न पाराए नमाज़ जनाज़ा पढ़ी उन्हनि खे समुंड जे हवाले करे था छॾनि, मच्छियूं उन्हनि खे खाई थियूं छॾनि। हाणे उन्हनि जी क़बर मच्छीअ जो पेट आहे। जिते बि हू मरण खां पोइ आहिनि, के माण्हू साड़े था छॾीनि, साड़े ऐं उन जो जेको फुलिहार थो थिए उनखे जेको थो हवा में उॾाए था छॾीनि या दरियाहनि में वहाए था छॾीनि। जिते बि उहो आहे अल्लाह ॼाणे थो त किथे इन जा ज़रात आहिनि।
पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि ज़र्रात में अल्लाह रब्बुल आलमीन जेको थो ज़िंदगी पैदा करे थो ऐं उन सां सभु कुझु थिए थो जेको कुझु क़बर में इंसान यानी ॿुधायो वियो आहे त क़बर वारे सां ही थिए थो। त हिते दुनिया में इहा क़बर जी जेका चाढ़ी आहे उहा चढ़ी ऐं उन खां पोइ जेको थो बरज़ख जो आलम आहे। बरज़ख जो आलम क़यामत जे ॾींहुं ख़तमु थींदो, क़यामत ईंदी, क़बरूं फाटंदियूं, क़यामत जे ॾींहुं हर जानदार जेको हूंदो उन जो हशर थींदो ऐं सूर फूकजण खां पोइ जेके यानी जिन जे अंदरि जेॾी महिल सूर फूकियो वेंदो क़यामत जो त जेके माण्हू ज़िंदा आहिनि उहे मरी वेंदा ऐं जेके मुर्दा आहिनि उन्हनि जो जेके रूह आहिनि उहे बेहोश थी वेंदा। पोइ जेसि ताईं अल्लाह चाहींदो ए मुर्दा रहंदा, ए रूह बेहोश रहंदा। पोइ जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन चाहींदो इन्हनि खे वरी उथारण जो त अल्लाह रब्बुल आलमीन वरी सूर यानी इसराफ़ील अलैहिस्सलाम खे उथारींदो। पहिरीं त अल्लाह सभिनी खे फ़ना करे छॾींदो, एतिरे क़दुरु जो इसराफ़ील अलैहिस्सलाम जेको सूर पियो फूके, मलकुल मौत जेको रूह पियो कब्ज़ करे, आख़िर में अल्लाह ताला उन खां पुछंदो त केरु बाक़ी आहे। वॾी तफ़सील आहे हिन में। आख़िर में अल्लाह ताला उन खां पुछंदो केरु आहे बाक़ी, चवंदो या अल्लाह अव्हां जी ज़ात आहे हय्यो क़य्यूम ज़ात आहे, ॿियो आऊं आहियां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए मुत, तूं बि मर। पोइ उहो जेॾी महिल पंहिंजो उनजो साहु निकिरंदो ऐं पंहिंजो उनजो रूह निकिरंदो त ओॾी महिल अहिड़ी दांह कंदो जेका आसमान ऐं ज़मीन जे अंदरि जेका से फैलिजी वेंदी ऐं इहो चवंदो त जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा त साहु निकिरण महिल हेॾी तकलीफ़ थी थिए त आऊं ईमान वारे शख़्स सां अञा बि वधीक नरमी करियां, पर हुन हेसि ताईं ॿियनि जो त साहु कढियो पर पंहिंजो साहु हुनजो कोन निकितो। हुनखे उन तकलीफ़ जो उहो अहसासु कोन हो त मरण महिल कहिड़ी तकलीफ़ थिए थी। बहरहाल हिकिड़ो वॾो मौज़ू आहे त उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन जेॾी महिल सभिनी खे उथारींदो त हू रूह जेके बेहोश थी विया उहे वरी होश में अची वेंदा ऐं उहे पंहिंजनि जेको सो जिस्मनि सां जुड़ी वेंदा ऐं जेके मरी विया हुआ उहे ज़िंदा थी वेंदा। पोइ उन्हनि खे सभिनी खे अल्लाह रब्बुल आलमीन उथारींदो ऐं उहे सभु जा सभु जेको आहे सो यानी उन्हनि खे हिकिड़ो पुकारण वारो पुकारींदो, अचो। ए सभु माण्हू उन पुकार वारे जी पुकार खे ॿुधंदा ऐं उन खां पोइ जेको आहे सो तमामु तेज़ रफ़्तारीअ सां हू अल्लाह पाक जे दरबार में हाज़िर थींदा, डोड़ंदा ईंदा। अल्लाह ताला पंहिंजे शान जे मुताबिक़ नुज़ूल बाबरकत फ़रमाईंदो। उन खां पोइ अल्लाह पाक जी हिकिड़ी तजल्ली जेका आहे क़यामत जे मैदान में हिकिड़ी तजल्ली थींदी ऐं नूर ईंदो जेको बग़ैर कैफ़ियत जे आहे, उन जी कैफ़ियत को बयानु कोन थो करे सघे। इहा अल्लाह पाक जी हिकिड़ी सिफ़त आहे। अल्लाह जी ज़ात ऐं अल्लाह जी सिफ़ात खे पूरे तरीक़े सां को माण्हू सम्झी या बयानु कोन थो करे सघे। बग़ैर कैफ़ियत जे उहा तजल्ली ईंदी महशर जे मैदान में, जंहिंजे करे महशर जी जेका ज़मीन हूंदी उहा चमकी पवंदी ऐं पोइ हिसाब जो दफ़्तर खोलियो वेंदो ऐं सभु आमाल नामा हर इंसान जा साम्हूं रखिया वेंदा। नबी सगोरा ऐं ॿिया गवाह जेके आहिनि उहे सभु दरबार में हाज़िर थींदा। हर माण्हूअ जो आमाल नामो जेको आहे सो हुनखे ॾिनो वेंदो ऐं उन जे मुताबिक़ जेको थो ठीक इंसाफ़ सां उन जे बारे में फ़ैसिलो कयो वेंदो। कंहिंजे मथां ज़र तिर जेतिरी बि का ज़्यादती ऐं ज़ुल्म कोन थींदो। क़ुरान पाक में इहो सभु बयानु कयो वियो। क़ुरान पाक चए थो सूरह ज़ुमर व अशरक़तिल अर्ज़ु बिनूर रब्बिहा व वुज़िअल किताब, ज़मीन रोशन थी वेंदी पंहिंजे रब जे नूर सां ऐं उहो किताब जेको थो रखियो वेंदो, यानी जेको हिसाब किताब जे लाइ जेको किताब रखियो वेंदो। हाणे इहो सभु जेके शयूं आहिनि इहे क़ुरान पाक में बयानु थियलूं आहिनि। उन खां पोइ ऐं जेॾी महिल रूह फूकियो वेंदो त ओॾी महिल जेको रूह फूकियो पहिरियों सूर जेॾी महिल फूकियो वेंदो त ओॾी महिल अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमाए थो त सभु बेहोश थी वेंदा। वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़साइक़ मन फ़िस समावाति वमन फ़िल अर्ज़, जेके आसमाननि में आहिनि उहे, जेके ज़मीननि में उहे सभु बेहोश थी वेंदा मगर उहे जिन खे अल्लाह चाहे। त उहे केरु आहिनि जिन खे अल्लाह चाहींदो उहे बेहोश कोन थींदा। उन में बाद फ़रमाईंदा जिब्राईल 4 फ़रिश्ता
जिब्राईल अलैहिस्सलाम, मीकाईल अलैहिस्सलाम, इसराफ़ील अलैहिस्सलाम ऐं मलकुल मौत। उहे ओॾी महिल सूर फूक, ॿियो जेको सूर फूकजंदो क़यामत जे लाइ, सभिनी खे तबाह करण जे लाइ, उन में बेहोश, इन्हनि जा रूह बेहोश कोन थींदा। ऐं ॿियो आहे त बाद चवनि था त हमलतुल अर्श, यानी अर्श खे खणी वेहण वारा जेके फ़रिश्ता आहिनि उहे, ऐं बाद चवनि था नबी सगोरा ऐं शहीद जेके हूंदा उहे। बहरहाल सूर फूकियो वेंदो ऐं उन खां पोइ जेको थो इहे सभु मराहिल थियणा आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन इन खे बयानु कयो आहे। अहिड़े तरीक़े सां शहीद ऐं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम यानी गवाह ऐं अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं एतिरे यानी उम्मत मुहम्मदिया जे जेके माण्हू आहिनि अला साहिब अस्सलातु वस्सलाम उहे ईंदा। अहिड़े तरीक़े सां इंसाननि जा पंहिंजा हथ पेर बि उन जे ख़िलाफ़ु गवाही ॾींदा, उन जे हक़ में बि गवाही ॾींदा, उन जे ख़िलाफ़ बि गवाही ॾींदा। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो अचे थो त हिसाब किताब हक़ आहे। ऐं उते जेको आहे उन में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए फसौफ़ युहासबु हिसाबन यसीरा वयनक़लिब इला अहलिही मसरूरा। जेको ईमान वारो हूंदो, जंहिंखे आमाल नामो साॼे हथ में मिलियो, उहो अनक़रीब उन सां आसान हिसाब कयो वेंदो ऐं उहो पंहिंजे घर वारनि जे तरफ़ मोटंदो ख़ुशि थी करे मोटंदो। छो त उनखे हाणे इहा जेको आमाल नामो उनखे साॼे हथ में मिलियो आहे, इहा निशानी आहे कामयाबी जी। त कामयाबीअ जे करे हू ख़ुशि थी करे पंहिंजे घर वारनि ॾे ईंदो। त इहे सभु शयूं जेके ऐं ख़ुशि नसीब माण्हू उहे आहिनि जिन सां आसान हिसाब कयो वञे, आसान हिसाब कयो वञे। ऐं असांखे घुरिजे आसान हिसाब छा आहे? आसान हिसाब इहो आहे त अल्लाह पाक जे साम्हूं हुन जो आमाल नामो खोलियो वेंदो। हिन जा अमाल नामा बालिग़ थियण खां वठी मरण ताईं ही हुन कम कया आहिनि। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन उन खां दरगुज़र फ़रमाए छॾे, यानी हिकिड़ी शइ ते उन खे पकड़ न करे त हीउ कमु तो छो कयो। इन खे मुनाक़शा चवंदा आहिनि, मुनाक़शा। अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़रमाइनि थियूं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ुनि खां पोइ इहा दुआ घुरंदा, अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा। त मूं अर्ज़ु कयो, इन जो मतिलबु इहो आहे त या अल्लाह मूंसां आसान हिसाब वारो मामिलो फ़रमा। त अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा चए थी त मूं अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आसान हिसाब छा आहे? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो आसान हिसाब इहो आहे त बंदे जा आमाल ॾिसी करे अल्लाह रब्बुल आलमीन बग़ैर जेको आहे सो हुन खां यानी पुछा गछा करण खां सवाइ अल्लाह ताला उनखे दरगुज़र फ़रमाए छॾे, सर्फ़े नज़र फ़रमाए छॾे। पर हक़ीक़त इहा आहे आयशा हक़ीक़त इहा आहे त उन ॾींहुं जंहिं माण्हूअ जो हिसाब में मुनाक़शो थियो, यानी हुन खां हर ॻाल्हि ते पकड़ थी त हीउ छो कई, उहो पकड़ियो वियो, उहो बची कोन सघंदो। उन करे जेको आहे सो इहो हुकुम आहे त भई मुसलमाननि खे घुरिजे त पाण जेको आहे सो हर नमाज़ खां पोइ अल्लाह पाक खां इहा दुआ घुरनि, अल्लाहुम्मा हासिबनी हिसाबन यसीरा। या अल्लाह असां सां बि अल्लाह आसान हिसाब वारो मामिलो फ़रमा। अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे इहे तमामु हक़ीक़तुनि ते ईमान बि नसीब फ़रमाए, असांजा अक़ाइद बि सही फ़रमाए, आमाल बि सही फ़रमाए, ऐं असांखे इन्हनि वक़्तनि अचण खां पहिरीं इन जी सही तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुआ घुरो। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा हासिबना हिसाबन यसीरा, अल्लाहुम्मा हासिबना हिसाबन यसीरा, अल्लाहुम्मा हासिबना हिसाबन यसीरा। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन व रहमत। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।